नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान ज़िंदाबाद मूवमेंट जो क़याम अमल में आणे आफिस जो इफ्तिताह कयो वियो, जंहिंमें सीनियर वाइस सिंध मोहम्मद ज़ुबैर, वाइस चेयरमैन अब्दुल रहमान, डिविज़नल वाइस चेयरमैन फयाज़ शेर कुरैशी, डिस्ट्रिक्ट वाइस चेयरमैन मोहम्मद यासीन मलिक, चेयरमैन कंडियारो मोहम्मद अकबर चूंडियो वियो। इन मौक़े ते तक़रीब में आयल महिमान खे सिंधी टोपी अजरक पाराया विया। तक़रीब खे ख़िताब कंदे अॻुवाणी चयो त पाकिस्तान ज़िंदाबाद मूवमेंट जो क़याम जो मक़सद पाकिस्तानी हर शहरी हर मुल्क जी अहमियत खे आगाह करण आहे ऐं माण्हुनि जे दिलनि में मुल्क लाइ मोहबत पैदा करण ऐं मुल्क में फितरावरियत दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ कोशिशूं वठी जागृता पैदा करण। हिननि चयो आहे त असांजो इहो बि मक़सदु आहे त आम हालतनि ऐं एमरजेंसी में मुल्की सलामती ऐं इदारनि सां मिली करे कमु करण ऐं मुआशरे में समाजी बुराइयूं ख़ात्मे लाइ कोशिशूं वठण पिणु आहे। इन मौक़े ते मुल्क ऐं पाक फ़ौज जी सलामती लाइ दुआऊं पिणु घुरियूं वयूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।